वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कंदा हलूं त सरहद में ज़मीन ते गाह करण दौरान नींगरी सां ॾाढाई जी कोशिश वारे मामले बाबति ग़रीब नींगरी सां इंसाफ़ न थियो। ॾाढाई जी कोशिश कंदड़ कानून खां ॾाढो निकितो। मुतासिर नींगरी जे वालिदीन एहतजाज बावजूद पुलिस वाक़े जो केस दाख़िल न कयो। बाज़रनि नींगरी जे वालिदैन खे ख़ामोश कराइण लाइ कूड़ा केस दाख़िल करण जी धमकी ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां खे ॾींदालूं त ग़रीब नींगरी सां इंसाफ़ न थियो। ॾाढाई जी कोशिश कंदड़ कानून खां ॾाढो निकितो। मुतासिर नींगरी जे वालिदैन जे एहतजाज बावजूद पुलिस वाक़े जो केस दाख़िल न कयो आहे ऐं बाज़रनि नींगरी जे वालिदैन खे ख़ामोश कराइण लाइ कूड़ा केस दाख़िल करण जी धमकी पिणु ॾिनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं सरहद में आवाज़ टीवी जे रिपोर्टर अब्दुल हई सावंत खां। जी अब्दुल हई, इन हवाले सां अपडेट कजो। जी पंजाब जो गुज़रंदी है पंहिंजो सरहद वसां कोट नबी बख्श गोड़ आहे। हिते जेको आहे त कुझु नौजवान हो बात नौजवान पंहिंजो अब्दुल हमीद तखड़ उन तरफ़ां जेको आहे जेकी ग़रीब नींगरी शबीर गोड़ उन सां जेको आहे त ॾाढा ई कोशिशि कई। हिन वाक़े बाद जेका आहे त उहा नींगरी पंहिंजी वालदा समेत सरहद प्रेस क्लब पहुची करे हुते क़ाइमु आहे। हुते हिन इहा ॻाल्हि कई आहे त जेको जवाबदार आहे मां कंहिं कल्ह पंहिंजो कमंद जे फसल में ॻोठ पंहिंजे में गाहु करणु वियुसि त उहो पंहिंजे साथियुनि समेत अची करे हुते फसल में जेका त हुन मूंसां ॾाढाई करण जी कोशिशि कई आहे। जंहिं बाद जेको आहे त मुंहिंजी रड़नि खे उहो जेको जवाबदार हुयो उहो जेको आहे त फरार थी वञण में कामयाब थी वियो आहे। ऐं हुन खां इहा बि ॻाल्हि कई आहे त असां हिन मामले जी जांच खणी जेको आहे त सरहद पुलिस वटि पहुतासीं त हिते जो सरहद जेको आहे तव्हां रखूं पठाण हुन असांखे इहो चई मोटाए छॾियो आहे त जेको मामले जी तव्हां राजोई शिकायत कई नमूने वञी कयो। हुननि इहो मुतालबो कयो आहे त जेको ॾाढाई कंदड़ जी कोशिशि जेको कंदड़ जवाबदार हुयो हमीद लखण उन खे जेको आहे त गिरफ़्तार करे मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी अब्दुल हई, वॾी महिरबानी अवां जी तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ।